कुछ दोस्तन के जल्दी होंगी है, गाल समझने की कोशिश न कंदा आहिनि। डीसी साहब एसपी साहब नवा आया आहिनि तव्हांजे डिस्ट्रिक्ट में, उनके सीएम साहब हिदायत कई आहे, असां अर्ज़ु कयो अथनि त माण्हुनि जी ॻाल्हि ॿुधो ऐं पंहिंजूं ऑफिसूं खोलियो, जे न कंदा त गवर्नमेंट ऑफ सिंध तहरीक में ईंदी। अदर पीपल्स पार्टी चिट्टो मुस्तफ़ा, धरती असांजी मां आहे, 27वीं तरमीम में अचे 28वीं तरमीम में अचे, सिंध अलॻि थियण कंहिंखे कोन ॾींदासीं। ज़रदारी साहब खे हटाइण जूं ॻाल्हियूं हलनि थियूं। सब युवा है, जरदारी साहब चुनियल प्रेसिडेंट है, इंशाल्लाह 5 साल पूरा कर। कबायली झगड़ों के लिए सब दोस्तों को आज भी मैंने अर्ज किया है और हम करेंगे। मैं प्रेसिडेंट जरदारी साहब को भी अर्ज करूंगा कि कमेटी बनाए, लोगों के पास जाएं, हम सब लोग मिनट मिनट काफिला लेके लोगों के पास जाएंगे कि कीमती जानें बच सकें, छोटी छोटी बातों पे झगड़े ना करें। कभी हो जाता है, आज भी जतोयों और सियालों का फैसला हुआ है, जरगा हुआ है, उसमें वो बन गए आपस में। आप चला रहे हो, आप हम चुने क्यों दे रहे हो? समाज की पूरी डिस्ट्रिक्ट है ना, कि हमारा एक का काम है क्या ये चलाना? सर इनका हक है ना कहाँ बात करना। पुरानो कैबिनेट आया, असांजे घोट ठाठे चादे भील मज अॼु वञी सर्वी करन ता का बि स्कूल असां वटि न आहे। 40 एकड़ में घोट असांजो अकलत आहे त उन में स्कूल मिली सघे थी। पीपल्स पार्टी जा पुराना माण्हू आहियो, असांखे घोट ठाठे चांदे भील में अॼु सर्वी करण त स्कूल असांखे मिली वञे, इहो अॼु महिरबानी। आपको पता होना चाहिए कि मेरे पास ये स्कूल है, ये स्कूल है, क्या एप्लीकेशन की जरूरत कटो नक्शो वो मूं वटि मुख्तार खान जो फैसलो क्लियर है, एसी साहब जो क्लियर है, उन्हनि कोन मञो। उनखां पोइ कोर्ट कईसीं, मुख्तार खान जे चवण ते वरी कोर्ट में मुख्तार खान सरज़मीन ते बि हलियो, सरज़मीन खां मुख्तार खान वापसि आयो, ताजर साहब बदिली थी वियो, असांखे आसरनि में हलायो। कोर्ट क्लियर फैसलो हुन धड़ियुनि खे घुराए रूबरू लिखे थो, खातो हिनजो आहे, नक्शो हिनजो, ज़मीन हिनजी आहे। इन अलावा के अर्ज़ त डीसी साहब घर में वेठल, डीसी साहब खे हुकुम करियो त हीअ असांखे फैसलो क्लियर कराए, असांजो कब्ज़ो ख़तमु कराए न वञे।